अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरनि जी दुनिया। 25 जुलाई ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां नज़र विझंदासूं ख़ासि ख़बरनि ते। गॾियल अपोज़िशन पारां अॼु कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। इलेक्शन खे 1 साल मुकमल थियण ते अॼु कारो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान कयो वियो हो। नौशरो फिरोज़, मिठी, सांगड़, सकरंड, हैदराबाद, सखर, कंधकोट, हाफ़िज़ाबाद, मीरपुर माथेलो ऐं ॿिनि शहरनि में JUI पीपल्स पार्टी समेत गॾियल अपोज़िशन पारां एहतिजाजी रैलियूं कढियूं वियूं। पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ जूं टेस्टूं बि न पियूं करायूं वञनि, न ई डॉक्टरनि खे ॾेखारणु ॾिनो थो वञे। FBR मोटरसाइकिल ऐं रक्षन ते वॾा टैक्स लॻाइण बाबति ख़बरनि जी तरदीद करे छॾी आहे। गुज़िरियल ॾींहुं मीडिया ते ख़बरूं साम्हूं आयूं हुयूं त FBR मोटरसाइकिल ऐं रक्षन ते रजिस्ट्रेशन ते विद होल्डिंग टैक्स लॻाए छॾियो आहे, जंहिंखां पोइ मोटरसाइकिल जी रजिस्ट्रेशन फ़ीस 3,400 रुपयनि मां वधी 20,900 रुपया थी वई आहे। जॾहिं त FBR पंहिंजे वज़ाहती बयान में मोटरसाइकिल ऐं रक्षन ते विद होल्डिंग टैक्स लागू करण जी तरदीद करे छॾी आहे। एहतसाब अदालत जे अॻूणे जज अरशद मलिक जी वीडियो स्कैंडल केस में नामज़द मुलज़िम नासिर जंजुआ गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी आहे। हुन दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त मुंहिंजो वीडियो स्कैंडल सां को बि वास्तो नाहे ऐं मूं ते लॻायल समूरा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। वज़ीर अज़म इमरान ख़ान जो वतन वापसि पहुचण ते इस्लामाबाद एयरपोर्ट ते शानदार इस्तक़बाल कयो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे हुन चयो त इस्तक़बाल ते सभिनी जो थोराइतो आहियां। अॼु ईअं लॻी रहियो आहे ॼण आउं दौरे खां वापसि न पर को वर्ल्ड खटे आयो आहियां। हुन चयो त अव्हांखे कॾहिं बि मायूस न कंदुसि। आउं न कंहिं अॻियां झुकियो आहियां, न वरी कॾहिं कंहिंजे अॻियां झुकंदुसि। इन खां अॻु इमरान ख़ान वाशिंगटन में ॻाल्हाईंदे चयो हो त जॾहिं फ़ौज खे सिविल इलाइक़नि में मोकिलियो वेंदो आहे त उन जो नतीजो इंसानी हक़नि जे भंजकड़ियुनि वारनि वाक़नि जी सूरत में मिलंदो आहे। हुन वधीक चयो हो त इंसानी जाननि जे नुक़सान जे नतीजे में पाकिस्तानी तालिबान वजूद में आया। अमरीका जे दौरे दौरान हिकु तक़रीब खे ॻाल्हाईंदे हुन इहो बि चयो हो त पाकिस्तान जे क़बाइली इलाइक़नि में फ़ौज खे मोकिलण वारो फ़ैसिलो ग़लति हो। असांखे कॾहिं बि क़बाइली इलाइक़नि में फ़ौज न मोकिलणु घुरिजे हा, छाकाणि त क़बाइली इलाइक़ा सदाईं ख़ुदि मुख़्तियार रहिया आहिनि, जिन जा पंहिंजा क़ानून आहिनि। परॾेही तर्जमान डॉक्टर मोहम्मद फैसल चयो आहे त भारत सां ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं, पर भारत ॻाल्हियुनि तरफ़ अचण जे लाइ तयारु ई न आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी MQM जे बानी जे तक़रीरनि ते पाबंदी खे ग़लति अमल करार ॾींदे चयो आहे त उन ख़िलाफ़ु आवाज़ न उथारण सबबि सभु भोॻे रहिया आहियूं। वज़ीर अज़म अमरीका वञी कूड़ ॻाल्हायो त मुल्क में मीडिया ते सेंसरशिप नाहे। अहमदपुर मां गुज़िरियल ॾींहुं पुरअसरार नमूने गुम थी वियल स्कारप मुलाज़िम जो लाश मिलियो। केन शाह भरिसां चोरी दौरान मज़ाहिमत ते औरत क़तल, भाॻियुनि जे सुजाग थियण ते हथियारबंद फ़रार थी विया। लाड़काणे भरिसां 3 ॿारनि जी माउ बेहोशी वारी हालत में मिली। टंडोजाम भरिसां भाइटे संगावती तकरार तां चाचे खे क़तल करे छॾियो। जाली बैंक अकाउंट केस सिंध बैंक जे 3 ऑफिसरनि जी जिस्मानी रिमांड में 11 ॾींहं वाध। हलीम आदिल शेख ऐं शीरीन मज़ारी कूड़ पिया ॻाल्हाइनि। इफ़्तिख़ार लुंड सरियो विझण वारे इल्ज़ाम मां आजो नाहे थियो। हुन माफ़ी घुरी हुई। ड्राइवर अलाह रखियो लुंड जो पुटु। पार्टी उमेदवार जी मुखालफ़त राजा महर खे मुहांगी पइजी वई। केन शाह भरिसां चोरी दौरान मज़ाहिमत ते औरत क़तल। नैब जी दरख़्वास्त रद्द। मनी लॉन्ड्रिंग केस में गिरफ़्तार गनी मजीद खे जेल हवाले कयो वियो। PTI जे 3 औरत MNAs जी नाअहली वारो केस 2 वकीलनि
वकीलनि पंहिंजा दलील मुकमिल करे वरिता। सागड़ में गुरबत खां तंग थी नारीअ ख़ुदकशी करे छॾी। ड्रब मेहर शाह में 10 सालनि जो ॿारु गुम, अञा ताईं पतो न पइजी सघियो। ऐं हाणे शामिल करियूं था तफ़सीली ख़बरूं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सभ खां पहिरियां इहा ख़बर शामिल कंदासूं त गुरबत खां तंग थी ख़ुदकशी करण वारो रुझान ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। महांगाई वधण ऐं मुआशी परेशानियुनि सबबि सिंध जा माण्हू ख़ुदकशियुनि ते मजबूर आहिनि। सागड़ जे कारी टांकी वारे इलाइक़े में नौजवान नारी आसमा धीअ गुल मोहम्मद यूसुफ़ज़ई गुरबत खां तंग थी फाहो खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। ड्रब मेहर शाह जे रहवासी 10 सालनि जे नीगर जावेद उजण जो अञा ताईं पतो न पइजी सघियो आहे, जॾहिं त गुम थियण खां पोइ संस ॻोल्हा वारस करे रहिया आहिनि। नेब सखर MPA रऊफ़ खोसो ऐं अॻूणे ज़िले नाज़िम सलीम जान मज़ारी समेत 12 ॼणनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करे वरितो आहे। नेब तरफ़ां दाख़िल कयल रेफरेंस में इल्ज़ाम हयो वियो आहे त सलीम जान मज़ारी जॾहिं कंधकोट हेठि कश्मीर में ज़िले नाज़िम हो उन वक़्तु रऊफ़ खोसो तालुका नाज़िम हो। तंहिं वक़्तु हुननि सरकारी अमलदारनि सां मिली भगत करे क़ीमती सरकारी ज़मीन जा 55 एकड़ रऊफ़ खोसे जे नाले कराए छॾिया। रेफरेंस में अब्दुल बाक़ी ऐं अब्दुल बासित समेत ॿियनि जवाबदारनि खे बि नामज़द कयो वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में नाअहली केस जी ॿुधणी दौरान PTI MNA ताशफ़ीन सफ़दर ऐं मलाइका बुखारी जे वकीलनि दलील मुकमिल करे वरिता। MNA कंवल शोज़ब जो वकील ईंदड़ ॿुधणी ते दलील ॾींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट में PTI जे 3 MNAs जी नाअहली वारे मामले ते ॿुधणी थी। दादू जी अदालत MNA रफ़ीक जमाली जे भाउ ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ सेप्को जे अमले ते तशदुद जो केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। दादू में 2 ॾींहं अॻु MNA रफ़ीक जमाली जे भाउ सईद जमाली तरफ़ां सेप्को अमलदारनि खे मुबैना तशदुद जो निशानो बणायो वियो हो। पुलिस तरफ़ां केस दाख़िल करण खां इनकार बाद सेप्को ऐं MNA रफ़ीक जमाली विच में तकरार तेज़ थी वियो। सेप्को सरफराज़ अहमद तरफ़ां डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज दादू जी अदालत में पुलिस तरफ़ां केस दाख़िल न करण ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई। अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी बाद B सेक्शन थाणे जी पुलिस खे रफ़ीक जमाली जे भाउ सईद जमाली ऐं ॿिनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। जाली अकाउंट केस में गिरफ़्तार सिंध बैंक जे 3 ऑफिसरनि जे जिस्मानी रिमांड में वाध कई वई आहे। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में जाली बैंक अकाउंट केस में गिरफ़्तार सिंध बैंक जे 3 ऑफिसरनि बिलाल शेख, तारिक अहसन ऐं नदीम अल्ताफ़ खे पेश कयो वियो। नेब इख़्तियारियुनि जिस्मानी रिमांड पूरो थियण ते वधीक रिमांड लाइ अदालत खे इस्तदा कई। अदालत नेब जी 14 ॾींहंनि वारी रिमांड जी दरख़्वास्त रद्द कई ऐं संदन जिस्मानी रिमांड में 11 ॾींहं वाध करे छॾी। टंडोजाम भरिसां सगावती तकरार तां झेड़ो थी पियो, जंहिं में भाइटे सदाम पंहिंजे चाचे मोहम्मद हनीफ़ खे क़त्ल करे छॾियो। घोटकी जी नंढी चूंड दौरान पार्टी उम्मीदवार मोहम्मद बख़्श महर जी मुखालफ़त PP MPA राजा महर खे ॻिची में पइजी वई। पीपल्स पार्टी खेसि पार्टी मां निकाले ॾियण जो असूली फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त राजा महर खां MPA शिप तां इस्तीफ़ा वठण ऐं खेसि पार्टी मां कढण जो फ़ैसिलो गुज़िरियल राति खानगढ़ जे ॼाम हाउस ते थियो, जंहिं दौरान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद शाह NA 205 ते नंढी चूंड दौरान कामयाबी माणींदड़ PP उम्मीदवार मोहम्मद बख़्श महर खे वाधायूं ॾियण लाइ पहुता हुआ। ज़रियनि दावा कई आहे त PP क़यादत राजा महर खे पार्टी मां कढण लाइ असूली फ़ैसिलो करे वरितो आहे। लाड़काणे वेझो 3 ॿारनि जी माउ बेहोशी वारी हालत में मिली। राइस कैनाल जे टाप लोही पुल भरिसां माण्हुनि नौजवान औरत खे बेहोशी वारी हालत में ॾिसी पुलिस खे इतला कयो। पुलिस पहुची औरत खे चांडका इस्पताल आंदो, जिते तिबी इमदाद बाद औरत खे होश आयो। सबीता ज़ाल तारिक संदीलो
नाले औरत ॿुधायो त आऊं नज़र पाड़े जी रहवासण आहियां, मुड़ुसु मवाली आहे, बदपेशो कराइण ते मजबूर कंदो आहे। नारी चयो त कुझु माण्हू मक़ामी होटल तां वठी अणॼातल हंधि खणी विया, जंहिंखां पोइ बेहोश थी वई हुयसि। होॾां रहमतपुर पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त औरत जी हालत सुधरंदड़ आहे, हुन वटां नशे वारियूं गोरियूं मिलियूं आहिनि, वधीक जांच करे रहिया आहियूं। KN शाह भरिसां चोरी जी कोशिश दौरान हथियार बंदनि जी फायरिंग में औरत क़त्ल थी वई। ॻोठ पीजाहू में नामालूम चोर सिकंदर पंवर जे घर में चोरी जे इरादे सां घिड़िया त घर भाती सुजाॻ थी पिया। घर भातियुनि जे जाॻण ते हथियार बंदनि फायरिंग करे ॾिनी। नतीजे में 40 वरनि जी मस्मात गुलिस्तान पंवर गोलियूं लॻण सबबि क़त्ल थी वई। गोज़ो थाणे जी पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल आंदो। घर भातियुनि मूजिबि औरत जाॻी रड़ियूं कयूं, जंहिं ते चोरनि खेसि गोलियूं हयूं। अहमदपुर भरिसां ॻोठ मुबारक शहर मां हिकु ॾींहुं अॻु पुरअसरार नमूने गुम थियल स्कारप खाते जे मुलाज़िम 60 वरनि जे रहमतुल्लाह शहर जो फसल मां लाश मिलियो हो, जॾहिं त अञा ताईं मौत जो कारण मालूम न थी सघियो आहे, न वरी जांच में का अॻु भराई थी सघी आहे। दौलतपुर जे आबादगारनि अल नूर शुगर मिल इंतिज़ामिया ख़िलाफ़ काल्ह बि एहतजाज जारी रखियो। उन मौक़े ते आबादगारनि अली नवाज़ उन्नड़, वली मोहम्मद जोखियो ऐं ॿियनि चयो त सीज़न में घटि अघ ते कमंद ख़रीद कयो वियो, पर पोइ 22 रुपया फ़ी मण ते फ़र्क़ जा पैसा बाद में ॾियण जो चयो। पर पूरी सीज़न गुज़री वञण बावजूदि किरोड़े रुपया आबादगारनि खे अदा नाहिनि कया विया। हुन चयो त रहतूं ॾियारियूं वञनि। छाछरे में बरसाति खां पोइ माकड़ में बि इज़ाफ़ो थी वियो आहे। ॾाहिली ऐं छाछरो तालुकनि में पहुतल माकड़ वणनि ऐं ॿूटनि खे वॾो नुक़सानु पहुचायो आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ केतार, पोणियो, मिठड़ियो, रतन जो तड़, केसवार, करीमदास जो तड़ अहमद, स्यार हामिद, स्यार सखी, किकराणो, आलणाबाद ऐं छहो समेत केतिरनि ई ॻोठनि में पहुतल माकड़ तबाही मचाए छॾी आहे। छाछरो ऐं ॾाहिली जे इलाइक़नि में गुज़िरियल 4 सालनि खां ॾुकार वारियूं हालतूं आहिनि। लगातार 4 वरनि खां घटि बरसाति पवण जे करे माल जे चारे जो शदीद बहिरान आहे। मालवंद मारवड़ा अॻु में ई परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, जंहिंखां पोइ ताज़ो बरसाति पवंदे ई माकड़ जे पहुचण जे करे हूअ वेतर परेशानियुनि में मुब्तला थी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त राति विच में माकड़ जा कटक लही पिया आहिनि। माकड़ 2-3 ॾींहंनि में ॿिन्ही तालुकनि जे सवें ॻोठनि में पखिड़िजी वई आहे। ज़िले इंतिज़ामिया जूं टीमूं अञा नाहिनि पहुतियूं। जल्द नोटिस वठी टीमूं उमाणे माकड़ जे ख़ात्मे लाइ फुहारो करायो वञे। सेठारजा शहर में तरक़ियाती कम न थियण जे ख़िलाफ़ शहरी हिकु हफ़्ते खां सरापा एहतजाज बणियल आहिनि। उस्मानाबाद जे रहवासियुनि ॿिए मरहले में शुरू कयल तहरीक जे सिलसिले में बुख हड़ताल जारी रखी। उन मौक़े ते अॻवाननि मोहम्मद अकरम, हबीबुल्लाह लुंड, रिज़वान हिसबाणी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त 4 वरनि दौरान असां वटि को बि तरक़ियाती कमु नाहे थियो, मुसलसल नज़रअंदाज़ कयो वियो आहे। सफ़ाई न थियण जे करे गंदगी जा ढेर लॻल आहिनि। गंदो पाणी घटियुनि में बीहजी वियो आहे। मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं, पर को बि नोटिस नथो वठे। हुननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द नोटिस वठी असांजे इलाइक़े में तरक़ियाती कम कराया वञनि। ठुल मां 5 साल अॻु अॻवा थियल नीगर अञा ताईं बाज़ियाब नाहे थियो, जॾहिं त संस वालिद जो बि मुसलसल एहतजाज जारी आहे। ठुल भरिसां करीम बख्श खोसो थाणे जी हद ॻोठ मोहम्मद इस्माइल खोसो मां 5 साल अॻु अॻवा थियल नीगर हाफ़िज़ अल्ताफ़ हुसैन खोसो धाड़ेलनि जे चंबे मां अञा आज़ादु थी नाहे पहुतो। संदसि वालिद हबीब खोसो प्रेस क्लब आॾो एहतजाज जारी रखियो। उन मौक़े ते हुन चयो त 5 साल गुज़री वञण बावजूदि ठुल पुलिस मुंहिंजे पुट जी बाज़ियाबी लाइ के क़दम नाहिनि खयां। जल्द खां जल्द पुट खे बाज़ियाब कराए परेशानियुनि खां बचायो वञे। सेठारजा जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल महमूद ख़ासकेली में सहूलियतनि जी खोट
ऐं उस्तादनि जी खोट हुअण जे करे स्कूल में तालीम पिराइण लाइ ईंदड़ ॿारड़ा मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन मौक़े ते ॿारड़नि काल्ह एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो, जिन मुतालबो कयो त स्कूल जी इमारत ठाराए बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं उस्ताद मुक़ररु कया वञनि त जीअं असीं तालीम पिराए सघूं। बरसातनि बैदि दरियाव में वहिकरण में चाढ़ बावजूदि अञा ताईं सिंध जे केतिरनि इलाइक़नि में पाणी नाहे पहुतो। बदीन में अञा ताईं पाणी जी खोट बरक़रार आहे, जॾहिं त बदीन जे आबादगारनि मीर मोहम्मद पीर पप्पू शाह, अब्दुल्लाह चांडियो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में काल्ह एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हुननि मुतालबो कयो त ज़िले इंतिज़ामिया वाहन ते रेंजर्स मुक़ररु करे चोरी खे रोकण लाइ तयारु नाहे। पाणी जी चोरी रोकराए पाणी जी खोट ख़तमु कराई वञे। जेके वजूद पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी धरती लाइ अर्पे छॾींदा आहिनि ऐं जंहिंजे कलम मां सदाईं धरती जो आवाज़ु निकिरंदो आहे, उहे जलावतन थी बि जलावतन नायन थींदा ऐं धरती वासियुनि जे दिलि में हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि। नाम्यारो शाइर नारायण श्याम बि अञा ताईं असांजे दिलनि मां नाहे निकितो। नारायण चयो हो, अलाए कहिड़ी घड़ी शाम उन मां निकितासीं, वतन वरण त छा सरहद ॾिसण नसीब न थी। उन सदा हयात शाइर खे भेटा पेश करण लाइ हिकिड़ी महफ़िल पिणु सजाई वई हुई ऐं संदसि जनम ॾिहाड़ो बि मल्हायो वियो हो। इंडोर मां असां ॾे रिपोर्ट मोकिली निमोश तलरीजा ऐं लिखे थो, सिंध ऐं हिंद जे तमामु वॾे तख़लीकार शाइर श्री नारायण श्याम जो जनमॾींहुं सिंधु सुजाग संगत इंडोर पारां जैकमाबाद भूअ में मल्हायो वियो। प्रोग्राम में फ़तह चंद कारड़ा नारायण श्याम जी हयाती ते रोशनी विधी ऐं श्याम जे उन शहर अला ईअं म थिए जो किताबनि में पढ़िजे हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली सां पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कई। इंडोर जे बरख लेखक शरीअ गोप गोलाणी जिन श्याम जी शाइरी जे मुख़्तलिफ़ सनफ़नि तरफ़ ध्यानु छिकाईंदे चयो त शाइर कुदरती निज़ारनि, पखियुनि, जानवरनि, इंसाननि जे दर्द ऐं अहसासनि खे सम्झंदे उनखे पंहिंजे कलम सां काग़ज़ ते कविता जो रूप ॾींदा आहिनि। नारायण श्याम सिंधी अदब खे घणो कुझु ॾिनो। हुन पंहिंजी शाइरी में घरेलू ऐं सुलझियल सिंधी लफ़्ज़नि जो तमामु घणो इस्तेमालु कयो आहे। सिंधी ऐं उर्दू ज़ुबाननि जे मशहूरु शाइरा नादिया मसनद चयो त मूं नारायण श्याम खे पढ़ंदे हुन जी शख़्सियत खे सम्झण जी कोशिशि कई त मूं ॼातो हूअ सरल स्वभाव जा हुआ ऐं हुननि कॾहिं बि पंहिंजी तारीफ़ या पाण सां मुहबत करण बजाए पंहिंजे भरपासे जे हर रिश्ते पोइ कुदरत ऐं हुनजे ख़लकियल हर शइ सां इज़हार कयो आहे। नौजवान साथी संजय वर्मा पंहिंजी ॻाल्हि कंदे चयो त नारायण श्याम मुंहिंजी नज़र में दुनिया जो पहिरियों शाइर आहे जंहिं पंहिंजी हिकु गज़ल में धरती खे महबूब जो दर्जो ॾिनो आहे। हरीश सेवाणी श्याम लाइ लिखियल शेख अयाज़ जे संग्राम गज़ल पढ़ियो ऐं हुन श्याम जी कविता पिणु पढ़ी। मनेश देवनानी नारायण श्याम जी सिंधी ॿोली लाइ कयल ख़िदमतनि बाबति ॻाल्हायो। बुज़ुर्ग लेखक श्री अमर गोपालाणी जिन चयो त जस आहे उन्हनि संस्थाउनि खे जेके असांजे साहती कारण खे यादि कंदे उन जा ॾींहं मल्हाइनि थियूं। बाक़ी सरकारी इदारनि खां मदद वठण वारा पंहिंजा नाला चमकाइण में पूरा लॻा पिया आहिनि। नमोश तलरीजा श्याम जी बग़ावती सुरनि वारी 4 लाइनुनि वारी कविता बाह मजबूर जी महफ़िल खे लॻायूं साथी, जोत जा दिलि जी विसाणी स जलायूं साथी, आ इंसान जे सिर ते जो ग़ुलामी जो दाग़, साफ़ सो दाग़ ग़ुलामी जो मिटायूं साथी खे पढ़ियो। शेख अयाज़ जी पिणु हिकु कविता पढ़ी वई। जॾहिं त HP जमनाणी, संतोष रूपीना, अर्जन बाग़ज़ी, राज गोलाई, संदीप माना, नंदलाल वाधवाणी, रवि खटवाई, भारती खटवाई, चांदनी तलरेजा ऐं ॿियनि शिरकत करे केक कटे
श्री नारायण श्याम जो जनम ॾींहुं मल्हाईंदे सभिनी महिमाननि जो मुंहुं मिठो करायो। जॾहिं त इंदौर जे बरख लेखक श्री अमरलाल गोपालाणीअ जिन जो पिणु जनम ॾींहुं हुजण सबबि खांइसि पिणु केक कटराए वाधायूं ॾिनियूं वयूं। ऐं हाणे प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में शामिलु करियूं था कुझु कोल। नेल्सन मंडेला लिखियो, इंसानु पैदाशी तौर ते कंहिंखां बि नफ़रत न कंदो आहे। नफ़रत करणु उनखे सेखारी वेंदी आहे। वालदेन सेखारींदा आहिनि, स्कूल जा किताब सेखारींदा आहिनि ऐं मीडिया सेखारींदी आहे। न त इंसान जी फितरत मुहबत करणु आहे। सिंधी ॿोली जे नामियारे लेखक अमर जलील लिखियो, मूं उमेदनि खे ॿॿरुनि मां ॿेर लाहे ॾिना आहिनि। मूं थूहरनि सां ख़्वाबनि ख़्वाबनि जी दुनिया खे सिंगारे छॾियो आहे। माण्हुनि लेखे धरती आसमान उफ़क़ जे ॿिए पार पाण में मिलंदा आहिनि, पर ईअं न आहे। उहो नज़र जो फ़रेब आहे। जुदाई धरती ऐं आसमान जो मुक़दर आहे। ज़िंदगी में हमेशह गुल न टिड़ंदा आहिनि। राति जी राणी हमेशह लाइ ज़िंदगी खे वास न ॾींदी आहे। गुलनि वारियूं घड़ियूं आरज़ी हूंदियूं आहिनि, मुख़्तसर हूंदियूं आहिनि। उहे अखि चिंभ में गुज़री वेंदियूं आहिनि। गुलनि जी यादि सां ज़हन खे त सिंगारे सघिबो आहे, पर गुलदान सिंगारे न सघिबो आहे। मां ॾुखनि जे ॾेह जो वासी आहियां। सुख मिलंदा त मरी वेंदुसि। मूं वटि हिकु अणपूरी मुहबत बि आहे, जंहिंखे पूरो करण लाइ मां मुहबत जे नाले में पाण खे दोखो ॾींदो रहियो आहियां। जेके इंसान पंहिंजे वजूद में हिकु जन्नत ऐं दोज़ख खणी जीअंदा आहिनि, से इंसान जन्नत ऐं दोज़ख जे बारे में सुवाल न कंदा आहिनि। ज़िंदगी कंहिं कंहिं वक़्तु फ़िरात नदी जे किनारे उञायली गुज़री वेंदी आहे। असीं मुहबत में पंहिंजी सज़ा पाण मुक़ररु कंदा आहियूं। ॿियो को असांखे कहिड़ी सज़ा ॾेई सघंदो। तूं ऐं मां दर्द जे मुसलसल सिलसिले जी कड़ी आहियूं। असीं चाहतनि जी नई रस्म जा ख़ालिक़ आहियूं। असीं ख़िज़ाउनि जी वहशत जो सिंगार आहियूं। जॾहिं खां मूंखे हिकु महबूद मिलियो आहे, तॾहिं खां मूं दिलि जे काबे जा समूरा बुत भञी छॾिया आहिनि। जॾहिं मां न हूंदुसि सिंधू, तॾहिं सिंध जा मरसियागो शाइर तोसां मुंहिंजी बेपनाह मुहबत जा नोहा लिखंदा, मुंहिंजी चाहत खे ॻाईंदा। माण्हू मुहबत में वसल जी आरज़ू कंदा आहिनि। मूं फ़िरात सां ज़िंदगी जे वीराननि खे सिंगारियो आहे। उहे शख़्स जेके बेहद हसास हूंदा आहिनि, तिन जो बातन वक़्त खां अॻु भॼी पुरज़ा थी वेंदो आहे। मुंहिंजी दिलि सूरजमुखीअ मिसल आहे। मां उस ऐं रोशनी में टिड़ंदो आहियां, ऊंदहि ऐं धुंध में घुमाइजंदो आहियां। मां आसमान जे ककरुनि वांगुरु रोलाक ऐं आवारा आहियां। मुंहिंजो को बि घर घाट नाहे। असीं मुहबत में उन मक़ाम ते वञी पहुता आहियूं, जिते कॾहिं कॾहिं अंदरि जे उधमनि जे इज़हार लाइ लफ़्ज़नि ऐं जुमलनि जी ज़रूरत न पवंदी आहे। ही हुया अमर जलील जा चूंड नसरी टुकड़ा। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिलु करियूं था तारीख़ जे वर्कनि मां चूंड लिखणी, जेका असां अव्हां लाइ चूंड कई आहे सिंधियाना इनसाइक्लोपीडिया मां, जेका लिखणी आहे सिंध जे क़दीम तालीमी निज़ाम बाबति। सूमरनि जे दौर जो तालीमी निज़ाम। अरबनि जी हुकूमत खां पोइ सिंध में सूमरनि जो राज शुरू थियो। सूमरनि जी साहिबी में अटकल 20 हाकिमनि 1351 ईस्वी ताईं सिंध मथां राज कयो। उन्ही दौर जे मदरसनि मां केतिरनि ई आलमनि फैज़ हासिलु कयो। मंसूरा इल्मी हैसियत सबबि अहम मरकज़ी शहर लिखियो वेंदो हो, पर महमूद गज़नवी जे हमलनि उन शहर खे हमेशह लाइ वीरान करे छॾियो। सूमरनि जे दौर में मुल्तान बि इस्लाम जी तबलीग ऐं इल्म जो अहम मरकज़ रहियो। नासरुद्दीन कबाचा मौलाना कुतुबुद्दीन काशानी लाइ मुल्तान में हिकु आलीशान मदरसो तमीर करायो, जेको हसीन लांघा जे ज़माने ताईं ओज ते रहियो। जेको हुसैन लांघा जे ज़माने ताईं ओज ते रहियो। सूमरनि जे दौर जे तइलीमी ऐं तहज़ीबी धाक इराक़, अजम ऐं मिस्र समेत ॾुराहनि मुल्कनि ताईं हुई।
मनसूरा जो इल्मी मरकज़ महमूद गज़नवी जे हमलनि इब्न बतूता जे वक़्तु 1334 ईस्वी में वीरान थी चुको हो। अलोर, ब्राह्मण आबाद ऐं महफूज़ जहिड़ा शहर तुर्क सुल्ताननि जे दौर में सुफ़े हस्ती तां मिटिजी विया। सुमरन जी साहिबी जी शुरूआति में शहरनि जे मस्जिदनि लाइ फ़क़ीह इमामत लाइ मुक़ररु थींदा हुआ त जीअं मुस्लमान फ़िक़ह हनफ़ी खां वाक़ुफ़ु रहनि। अहिड़नि आलमनि लाइ सदर सुदूर वॾो काज़ी सिफ़ारिश कंदो हो ऐं शहरनि जा काज़ी इल्मी इदारनि जी सदारत कंदा हुआ। आलमनि खे हर तरह दीनी आज़ादी मिलियल हुई। मुफ़लस शागिर्दनि जी रिहाइश, खाधे पीते ऐं कपिड़े लटे जा ॿार हुकूमत बर्दाश्त कंदी हुई। सिंध में मस्जिदनि अंदरि मेंबर जोड़ण जो रिवाज सुमरन जे दौर में पियो हुओ। सुमरन जे दौर में तालीम जे फ़िरोग़ लाइ मदरसे लाइ धार इमारत तमीर कई वई। सुमरन जे दौर में 2 अहम मदरसा अगमकोट ऐं सेवण ऐं बखर में हुआ। अगमकोट जो मदरसो, अगमकोट खे अघामाणो बि सॾींदा हुआ। सुमरन जे दौर में हिते वॾो इल्मी मदरसो हो जंहिंमें अटिकल 500 खनि शागिर्द क़ुरान शरीफ़ ऐं ॿियनि दीनी इल्मनि जो दर्स वठंदा हुआ। शागिर्दनि जी रिहाइश, खाध खुराक ऐं कपिड़े लटे जो ॿार सुमरो दरवेश, मियाँ दाऊद, मियाँ हमल ऐं मियाँ इस्माइल बर्दाश्त कंदा हुआ। सेवण जो मदरसो, सेवण क़दीम दौर खां इल्म ऐं अदब जो मर्कज़ हो जेको सुमरन जे दौर में बि इस्लामी तहज़ीब ऐं तमदन जो गहवारो रहियो। सेवण जो मदरसो इस्लामी दुनिया में फ़हुल इस्लाम जे लक़ब सां मशहूरु हो। हिते इस्कंदरिया यानी मिस्र जा शागिर्द बि तालीम वठणु ईंदा हुआ। सेवण में इस्लामी तबलीग जे सिलसिले में वॾे में वॾो मुबलिग शेख उस्मान मरवंदी लाल शहबाज़ कलिंदर हो, जेको सुल्तान मोहम्मद बिन गियासुद्दीन ज़करिया मुल्तानी रह जो मुरीद थियो हो। शहज़ादो सुल्तान मोहम्मद सिंध जो हाकिम ऐं आलिम परवर हो। संस दौरे हुकूमत में ताजुल मासिर, फ़ख़्रुल मुदबिर, सिलसिला अल इंसान, आदाबुल हर्ब ऐं ॿिया किताब लिखिया विया। कलंदर शहबाज़ न रुगो सूफ़ी तरीक़े जी सहरवर्दी शाख सां वाबस्ता हो, पर इल्म ऐं तसौफ़ में बि संस आला मक़ाम हो। इब्न बतूता जॾहिं सिंध में आयो तॾहिं हुन सेवण जो बि दौरो कयो, जिते हुन कई मकतब ऐं ख़ानकाहूं ॾिठियूं। इब्न बतूता मूजिबि हिन शहर जे ख़तीब शीबानी खेसि ख़लीफ़े उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो परवानो ॾेखारियो, जेको संस ॾाॾे खे संस ख़तीब थियण ते मिलियो हो। उहो परवानो संस ख़ानदान खे विरसे में मिलियल हो। उहो परवानो जंहिं ते तहरीर 99 हिजरी जी हुई। सेवण में मशहूरु मुदरस काज़ी ॾितो रहंदो हो, जंहिंजे मदरसे में तारीख़ मासूमी जो मुसनिफ़ मीर मासूम बखरी पढ़ियो हो। हिन मदरसे खे मखदूम नूरुल्लाह अब्दुल्लाह रहमान ऐं शाह अब्दुल्लाह हलाईंदा हुआ। बखर जो मदरसो, बखर जो शहर सुमरन जी साहिबी में इल्म जो वॾो मर्कज़ हो। वॾा वॾा आलिम हिते रहंदा हुआ। वॾनि आलमनि ऐं दरवेशनि जी सकूनत करे हिते ख़ानकाहूं ऐं दरसगाहूं क़ाइमु थियूं, पर उन्हनि जो अहवाल नथो मिले। बखर ते इहो नालो 7वीं सदी हिजरी में पियो। 8वीं सदी हिजरी धारे इब्न बतूता लिखे थो त शहर जे विच में हिकु ख़ानकाह ऐं मदरसो आहे, जिते ग़रीब शागिर्दनि ऐं नादार माण्हुनि खे खाधो मिले थो। शागिर्द मदरसे में पढ़णु वञनि था ऐं ख़ानकाह में रिहाइश पज़ीर आहिनि। बखर जो ही मदरसो पहिरियों भेरो सैयद मोहम्मद मक्की जे करे वजूद में आयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी बशारत ते सैयद मोहम्मद मक्की पंहिंजे ख़ानदान जे उलमान बुज़ुर्गनि, जिन में संस वॾो फ़र्ज़ंद सैयद मोहम्मद ख़तीब सदरुद्दीन पिणु शामिलु हो, जंहिं बखर में मदरसो क़ाइमु करे दीनी तालीम खे जारी रखियो। जंहिंमां मुख़्तसर अरसे में संस केतिरनि तालिबनि ऐं हक़ीक़तमंदनि फैज़ पिरायो। हिन मदरसे खे शेख बुरहानुद्दीन बखरी हलाईंदो हो ऐं दहली ताईं मशहूरु हो। काज़ी सदरुद्दीन, काज़ी अबू हनीफ़ा बखरी सिंध में हनफ़ी जो काज़ी, वॾो आलिम, ज़माने जो शेख ऐं उन दौर जे मशाहिरनि मां हो ऐं सुमरन जे आख़िरी दौर में सुल्तान मोहम्मद तुग़लत पारां बखर जो काज़ी हो।
मौलाना बुरहानुद्दीन बकरी, शेख फाज़ुल ऐं अलामा सिंधी बि वॾनि आलमनि मां हुआ। खेनि फ़िक़्ह, असूल फ़िक़्ह ऐं अरबी इल्म ऐं अदब में वॾी दस्तरस हुई। बखर जे हिन अहम मदरसे खां सवाइ सैयद अहमद बिन जलालुद्दीन हसन कबीर बिन अली बुखारी जी दरसगाह ऐं मौलाना सदरुद्दीन बकरी जी दरसगाह जो पिणु उरूज हो। शेख फ़क़ीह इमाम सदरुद्दीन हनफ़ी बकरी सिंधी फ़िक़्ह में मुजतहिदाना दर्जो रखंदड़ आलमनि में शुमारु थींदो हो ऐं पंहिंजे क़ाइमु कयल दरसगाह में इस्लामी तइलीम जो दर्स ॾींदो हो। मोहम्मद ख़तीब सदरुद्दीन बिन मोहम्मद मकी जो अली वाहिण में मदरसो हो। सैयद अली बिन मोहम्मद बकरी वॾो आलिम हो। मौलाना ज़हीरुद्दीन बकरी जो पिणु बखर में मदरसो हो। नहू फ़क़ा ऐं असूल फ़क़ा जो ॼाणू हो। शेख नूह बकरी जो मदरसो बि मौजूदु हो। काज़ी फ़सीउद्दीन दीनुल अहरी असल हिरात जो हो ऐं बखर शहर जे आलमनि में शुमारु थींदो हो। समन जे दौर जो तइलीमी निज़ाम। समन 1351 ईस्वी खां 1519 ईस्वी ताईं सिंध ते हुकूमत कई। इब्तिदा में समन जी हुकूमत दहली जे मातहत हुई। उन दौर में सिंध अंदरि मोहम्मदी ख़ानकाह जे नाले सां मज़हबी मदरसो क़ाइमु कयो वियो, जेको मखदूम जहानिया सेवण में हलाईंदो हो। दहली सल्तनत जे दौर में दीनी तालीम ऐं तरबियत जी हिमत अफ़ज़ाई थी। उहो मदरसो अहम तदरीसी मर्कज़ हो। समन सरदारनि पिणु इल्म अदब खे तमामु घणी हथी वठराई। जाम संजर ऐं जाम निज़ामुद्दीन आलमनि जी वॾी ख़िदमत कई। जाम निदे ॿाहिरें दुनिया जे आलमनि खे सिंध में घुरायो ऐं खेनि वधि में वधि सहूलियतूं ॾिनियूं। समन तालीम ते घणो ध्यानु ॾिनो ऐं उनखे तरक़ी वठराए। हिन ज़माने में सेवण, बखर, दरबेलो, टल्टी, गाहा, बबरलो, हालकंडी, नसरपुर, अघामाणे, अमरकोट, बूबक, सनई बाग़बान में वॾा इल्मी मर्कज़ क़ाइमु कया हुआ। समन सुल्ताननि जाम तमाची, जाम सिकंदर सानी, जाम सजर, जाम नंदे ऐं दौलह दरिया ख़ान, मकतबनि ऐं मदरसनि जी सुठी सरपरस्ती कई। जाम तमाची हमाद जमाली जी ख़ानकाह ऐं दरसगाह लाइ वॾी रक़म फ़राहम कई। शेख हमाद जमाली उन दौर जो आला पाए जो आलिम हो। समन जे इब्तिदाई ज़माने में सैयद मोहम्मद शिराज़ ऐं संस पुटु सैयद अहमद बि सिंध पहुता ऐं हिनी ॿिन्ही बुज़ुर्गनि सेवण में मदरसो क़ाइमु कयो। सैयद अहमद जो पुटु सैयद जलाल तफ़सीर, हदीस, फ़िक़्ह ऐं ॿियनि इल्मनि में अकाबिर हो। सैयद अहमद ठटे पहुचण वक़्त जे वॾे आलिम काज़ी नेमतुल्लाह ठटवी सां मुलाक़ात कई। उन दौर में गुजरात ऐं सिंध जो वेझो वास्तो हो। उन करे ॿिन्ही रियासतनि में आलमनि जी अच वञ बि जारी रही। मोरखनि जाम संजर जी इल्म नवाज़ी बाबति तारीफ़ कंदे लिखियो आहे त जाम संजर हमेशह आलमनि सालिहनि ऐं दरवेशनि जी दिलजोई ऐं ख़िदमत कंदो हो। जाम संजर खां पोइ सिंध जी हुकूमत जाम नंदे जे हवाले थी। खेसि इब्तिदा खां आलमनि ऐं इल्म सां मुहबत हुई। जाम निज़ामुद्दीन मुल्क जी कुंड कुड़छ में इल्म जी आबियारी कई। हर निढे वॾे शहर ऐं ॻोठ में सरकारी सरपरस्ती हेठि दरसगाहूं क़ाइमु कयूं। ॾेही आलमनि खां सवाइ जाम नंदे परॾेही उस्तादनि जी बि हिमत अफ़ज़ाई कई। उन्हनि पंहिंजा शहर छॾे सिंध में अची मदरसा खोलिया। सेवण जे अब्बासी ख़ानदान मां काज़ी अब्दुल्ला हिन दौर जो वॾो आलिम हो। अलामा जलालुद्दीन जा ॿ नाले वारा शागिर्द मीर मुइनुद्दीन ऐं मीर शमसुद्दीन दारुल हुकूमत ठटे पहुता। हुननि उते रही दीनी ऐं दुनियावी इल्म जे वाधारे में वॾो हिसो वरितो। जाम नंदे जे दौर में ई शेख ईसा बरहानपुरी लंगोटी हिंदुस्तान खां ठटे पहुतो। हुन सामोई में पंहिंजो मदरसो खोलियो। उन दौर जो बहितरीन उस्ताद अलामा नेमतुल्लाह अब्बासी संस शागिर्द हो। उन दौर में तइलीमी अभ्यास जे हवाले सां शेख हुसैन सफ़ाई जो नालो पिणु अहम आहे। 16वीं सदी शुरू थियण सां विच एशिया में तब्दीलियुनि जो अमल शुरू थियो। उन सूरत हाल में केतिरनि ई आलमनि अची सिंध में पनाह वरिती। मुहदस अब्दुल अज़ीज़ अबहरी ऐं संस पुटु मौलाना मोहम्मद ऐं असीरुद्दीन उन वक़्तु सिंध में आया ऐं खेनि दौलह दरिया ख़ान जी सरपरस्ती हासिलु थी। हुननि पाण गाहा में आला पाए जी दरसगाह क़ाइमु कई। मखदूम बिलाल बाग़बान में दरस ऐं तदरीस जो शगुफ़ जारी रखियो। जमाली दहलवी साणस मुलाक़ात कई हुई।
जंहिंजो ज़िक्र संस किताब सैरुल आरफ़ीन में इज़त ऐं एहतराम सां कयो वियो आहे। जाम बायज़ीद ऐं जाम इब्राहिम मुल्तान में तइलीमी सरगर्मियुनि लाइ तमीरात करायूं, जिन लाइ समा हाकिमनि माली मदद कई। हिन ज़माने जा उस्ताद वॾा आलिम या काबिर हुआ, उहे पढ़ाई सां गॾु दरसी किताब तयारु कंदा हुआ। अलामा अब्दुल अज़ीज़ अलाउद्दीन ऐं मगलूरी बि उन्हनि आलिमनि में शामिल हुआ। निसाब में मनक़ूलात खे मक़ूलात ते तरजीह हासिल रही। इल्मनि में क़ुरान पाक, तफ़सीर, क़िरात, हदीस ऐं फ़िक़ह पढ़ाइबी हुई। ॿियनि इल्मनि में फ़लसफ़ो, तिब, मंतक़, इल्म तफ़सीर, सर्फ़ो नहू, ग्रामर, रियाज़ी, हयत, अक़लीदस ऐं ख़ताती बि नसाब में शामिल हुई। उन ज़माने में मखदूम बिलावल जो मदरसो टल्टी में हो, शेख वहाब बुरानी जो टल्टी में, मखदूम अब्दुल्ला रशीद जो हाला में, मखदूम बखर पोटे जो मदरसो गाहन में ऐं शाह कुतुबुद्दीन जो मदरसो बखर में हो। हिननि मदरसनि में दीनी इल्मनि खां सवाइ ॿियनि इल्मनि जे नसाब जा किताब बि शामिल हुआ। मदरसनि में जामिल मुक़दमात मदरसे जे निज़ाम ज़ाब्ते लाइ लाज़मी मज़मून तौरु पढ़ायो वेंदो हो। जेतोणीकि समन जे आख़िरी दौर में विच एशिया ऐं ईरान जे आलमनि जे अचण सां सिंध में फ़ारसी अदब आम थियो ऐं हिते हाफ़िज़ सादी, ख़्याम रूमी ऐं फ़िरदौसी जा दीवान ऐं शाइर बि पहुता। बहरहाल हिन दौर जी इल्मी इबिहास मां ख़बर पवे थी त अरबी ऐं फ़ारसी ज़ुबान दरबारी तौरु दरसी हैसियत में नाफ़िज़ रही। समन जे दौर में टल्टी में मखदूम बिलावल क़ुरान शरीफ़, तफ़सीर, हदीस, फ़िक़ह ऐं शरीयत जी तालीम ॾींदो हो। वॾो मुहदिस ऐं फ़िक़ह हो। संस दरसगाह ज़ाहिरी इल्म जी पालोड़ सां गॾु रूहानी फैज़ जो वॾो मरकज़ हुई। मखदूम साहिब जा केतिरा मणियादार मुआसिर ऐं शागिर्द रशीद हुआ, जिन में मखदूम अरबी ध्याणू वफ़ात 1572 ईस्वी, मखदूम इसहाक़ वफ़ात 1525 ईस्वी, मौलाना यूनस समरकंदी, मीर सैद सफ़ाई बिन सैद मुर्तज़ा अल हुसैनी, मखदूम जाफ़र बुबकाई, मौलाना असीरुद्दीन ऐं मौलाना यार मोहम्मद, शेख कासिम ऐं संस पुट शेख ईसा जुंदुल्लाह पाटाई, शेख ज़ाहिर शाह पाटाई, मौलाना यूनस लाखो सिंधी, मौलाना शेख मुबारक पाटाई ऐं ॿिया केतिरा ई नाले वारा आलिम अची वञनि था। अरब दौर में अॻु सिंध में मस्जिदनि में ई मदरसा हलंदा हुआ, पर समन जे दौर में मदरसनि ऐं दरसगाहनि लाइ जुदा इमारतूं तइमीर थियूं। ठटे जे मदरसनि ऐं दरसगाहनि जो तइदादु वधंदो वियो, जो कलहुड़नि ऐं टालपुरनि जे दौर में चइनि हज़ारनि ते वञी पहुतो। बरख आलिम ऐं मुदरस काज़ी मोहम्मद जाम बायज़ीद जे ॾींहं में ठटे में वॾो दीनी मदरसो हो, जंहिंमें दीनी ऐं दुनियावी तालीम ॾिनी वेंदी हुई। ॻोठ मुराद लोठी जी दरसगाह में सैयद मोहम्मद ऐं संस पुट अहमद दीनी इल्मनि ऐं बुज़ुर्गी में कमाल जा साहिब हुआ। उहे जाम सलाउद्दीन बिन तमाजी जे ॾींहंनि में उते अची रहिया ऐं हिकु वॾी इस्लामी दरसगाह क़ाइमु कयाऊं। हीअ तारीख़ जे वर्कनि मां असां हाणे लिखणी पेश कई, जेका असां चूंड कई हुई सिंधियाना इनसाइक्लोपीडिया मां सिंध जे तालीमी निज़ाम बाबति। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिल करियूं था मज़मून। हिन मज़मून जो लेखक आहे असर इमाम ऐं मज़मून जो उनवान आहे ॾेवालो निकतल समाज। कंहिं बि इंसानी समाज जी क़ुवत ऐं इस्तेहकाम जो दारोमदार उन्हनि क़दरनि ते हूंदो आहे, जिन खे पंहिंजो रहनुमा करार ॾेई उहो समाज अॻिते वधे थो। माण्हू जी रहणी कहणी ऐं सोच जो अंदाज़ तोड़े पाण जहिड़े माण्हू ऐं ॿियनि जीवत या माहौल ॾांहुं संस रवैयो तइ कंदो आहे त उहो समाज तहज़ीब ऐं तरक़ी जे कहिड़े ॾाके ते बीठो आहे। पाकिस्तानी समाज हिन वक़्तु अहिड़ा सभु क़दर वञाए वेठो आहे, जंहिं करे न रुॻो मुल्क अंदरि पर सॼी दुनिया में बि असांजो किरदारु इंतिहाई ख़राबु ऐं अदम एतमाद वारो बणिजी वियो आहे। पाकिस्तानी शहरी हुअण जो मतिलबु सॼी दुनिया अंदरि किथे बि शराफ़त या इज़त जो ओञाण नथो सम्झो वञे। असांखे दुनिया में किथे बि भरवसो जोॻो या इज़तदार नथो सम्झो वञे।
ॿियो त ठहियो, पर असांजे वज़ीर आज़म साहिबु अमेरिका जो ताज़ो दौरो कयो आहे। उन दौरान बि इहा ॻाल्हि वाज़ह नमूने साम्हूं आई। संदसि आजियां करण खां सवाइ प्रोटोकॉल ऑफिसर जो को बि अमरीकी अमलदार न आयो। पाकिस्तान जे ई परॾेही वज़ीर मखदूम शाह महमूद कुरैशी ऐं पाकिस्तानी सिफ़ारती अमले संदसि आजियां कई। आलमी सतह ते मुल्क जी इज़त ऐं हैसियत इहा आहे त अमरीकी अख़बारनि बि वज़ीर आज़म जा अहिड़ा कार्टून छापिया आहिनि जेके सिलेक्टेड वारी सोच खे टेको ॾींदड़ आहिनि। दुनिया जी अहिड़ी का बि बुराई कान्हे जेका असांजे समाज में मौजूदु न हुजे। क़त्ल ऐं फुरलट खां वठी जाल साज़ी, ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं हर क़िस्म जी ठगी ताईं असांजो समाज सभिनी बुराइयुनि सां भरियो पियो आहे। हिन वक़्तु पाकिस्तान में 15 खां 35 माण्हू हर ॾिहाड़े आपघात करे रहिया आहिनि। उनजो मतिलबु थियो त लॻभॻि हर कलाक अंदरि हिकिड़ो माण्हू ख़ुदकशी करे रहियो आहे। ज़ाहिर आहे त मुआशी हवाले सां मुख़्तलिफ़ मुझारा नफ़सियाती मुझारनि खे जनमु ॾियनि था ऐं पोइ आख़िर में माण्हू उन नतीजे ते पहुचे थो त मायूसी जे उन खूह मज़ा निकिरण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, यानी ख़ुदकशी। इख़लाक़ी हवाले सां असांजी हालति इहा आहे त मासूम ॿारड़नि ऐं पालतू जानवरनि सां मुंहुं कारो करण त ठहियूं, पर असांखे लाशनि जी बेहुरमती कंदे बि झॿो नथो अचे। ज़िंदगी बचाईंदड़ दवाउनि खां वठी मासूम ॿारड़नि खे पीआरियो वेंदड़ खीर बि नकली पियो मिले। मुल्की आइन वाज़ह तौरु चवे थो त मुल्क अंदरि अहिड़ो को बि क़ानून न ठाहियो वेंदो जेको क़ुरान ऐं सुन्नत जे उबतड़ हूंदो। उन जे बावजूदि स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान हर साल व्याज जी नई शरह मुक़ररु करण जो ऐलान कंदी रहे थी। मुल्क जो समूरो मुआशी वहिंवार व्याज खां सवाइ हले ई नथो सघे। सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस बि मलिक रियाज़ खे चवे थो त जेकॾहिं उहे तय थियल वक़्त अंदरि न ॾिनई त ॾिहाड़ी हेतिरो व्याज वठंदो साईं। जेका वफ़ाक़ी शरई अदालत ज़रई सुधारनि जे अमल खे ग़ैर इस्लामी करार ॾेई रोकियो वेठी आहे, उहा साॻी वफ़ाक़ी शरई अदालत व्याज जी ॾेती लेती खे ग़ैर शरई करार ॾियण में हॿकंदी रहे थी। पाकिस्तानी समाज जे इख़लाक़ी ॾेवालपणे जी इहा हद आहे त नेब जो 17 साला चेयरमैन औरत सां ग़ैर इख़लाक़ी हरकतूं कंदे रिकॉर्ड थी वञे थो। अहिड़ो माण्हू जेको मुल्क जी सभ खां वॾी अदालत जो चीफ बि रही चुको आहे, जंहिं इख़लाक़ ऐं फ़लसफ़े ते किताबनि जो मालिक आहे, उन जी इख़लाक़ी हालत बि इहा आहे। ऐं पोइ असां वरी अहिड़े माण्हू खे ॿियनि जो एहतिसाब करण लाइ मुक़ररु कयूं था त सम्झणु घुरिजे त उहो कहिड़े क़िस्म जो एहतिसाब हूंदो। असांजे एहतिसाब अदालतनि जो ई हिकिड़ो ॿियो मुज़ जज वरी मशरूब मथे ते रखी बनेगा नया पाकिस्तान जी धुन ते डांस कंदे रिकॉर्ड थी वञे थो। पाकिस्तानी समाज फ़क़्ति इख़लाक़ी हवाले सां न पर मुआशी, सियासी ऐं इंतिज़ामी हवाले सां बि ज़वाल जो शिकार ऐं ॾेवालो निकितल आहे। मुल्की मईशत जी हालति इहा आहे त कॾहिं IMF त कॾहिं अरब शहज़ादनि वटि हथ टंगियो बीठा आहियूं। मुल्क खे मुआशी तौरु पंहिंजे पेरनि ते बीहारण लाइ का बुनियादी तब्दीली या क़दम न पियो खयो वञे। अवाम महांगाई जे करे परेशान आहे ऐं हुक्मरान चाहिनि था त असीं उन ते ख़ुशि रहूं त शाहिद ख़ाक़ान अब्बासी खे जेल में विधो वियो आहे। मियां नवाज़ शरीफ़ खां वठी शाहिद ख़ाक़ान अब्बासी ताईं जेके बि सियासी अॻवान गिरफ़्तार थिया आहिनि, उन्हनि जी गिरफ़्तारी मंझां अवाम खे कहिड़ो फ़ाइदो पियो पवे, इहा ॻाल्हि अवाम खे सम्झाइणु ॾाढी ॾुखी आहे। अवाम इहो ॾिसी रहियो आहे त संदसि प्यारनि जे लाशनि दफ़नाइण ते बि टैक्स लागू थींदो पियो वञे ऐं कफ़न जी ख़रीदारी बि सेल्स टैक्स खां आजी कान्हे। अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं अव्हां का अॻूणे सदर या वज़ीर आज़म खे गिरफ़्तार बि करियो था त छा थी पियो। सॼे मुल्क अंदरि माण्हुनि खे पीअण जो पाणी बि मुयसरु कोन्हे। हर टियों माण्हू हेपाटाइटिस जो मरीज़ आहे। एड्स तमामु तेज़ी सां फैलिजी रही आहे। पोलियो ख़िलाफ़ मुहिम ते हर महीने करोड़ें रुपया ख़र्च करण बावजूदि मुल्क मंझां पोलियो जो ख़ात्मो न थियो आहे। पाकिस्तान जी अफ़रादी क़ुवत जो 43% अॼु बि ज़राअत जे शोबे सां लाॻापियलु आहे।
मुल्क में मौजूदु पाणी जे ज़ख़ीरनि जो 80% ज़राइत लाइ इस्तेमालु थी रहियो आहे, जॾहिं त मोट में GDP में ज़राइत जी हिसेदारी रुॻो 5% ताईं आहे। जॾहिं त आलमी बैंक जी रिपोर्ट मूजिबि 1960 ईस्वी वारे ॾहाके में ज़राइत जो पाकिस्तान GDP में हिसो 40% हो। मीडिया जे मामले खे ॾिसूं था त उते बि सूरतहाल बदतरीन नज़र अचे थी। जहिड़े नमूने जनरल ज़ियाउल हक़ जी मार्शला जे ज़माने में पाकिस्तान जा माण्हू इहो ॼाणण लाइ त संदन मुल्क में नेठ थी छा रहियो हो, BBC रेडियो ते भरोसो कंदा हुआ, अहिड़े नमूने अॼु इमरान ख़ान साहिब जी चूंडियल ऐं जमहूरी हुकूमत में बि मीडिया एतिरी पाबंद आहे जो केतिरा ई प्रोग्राम ऐं इंटरव्यू हलंदे बंदि कराया वञनि था ऐं बहितरीन साख जे मालिक नाले वारनि सहाफ़ियुनि खे मुल्क छॾे वञण में सलामती ऐं आफ़ियत नज़र अचे थी। जेकॾहिं सियासी तानी पेटी खे ॾिसंदासीं त हिन वक़्तु मुख़ालिफ़ दौर जे समूरनि सियासी पार्टियुनि जी लॻभॻि समूरी सियासी क़यादत जेलनि में बंदि आहे। जेका आज़ादु आहे उहा बि जल्द बंदि थियण वारी आहे। मुल्क जो अॻूणो सदर, अॻूणो वज़ीर आज़म, 2 भेरा वज़ीर रहंदड़ मियां नवाज़ शरीफ़ ऐं ॿिया पार्लियामेंट्रियन बि जेलनि में वाड़ियल आहिनि। सियासी अदम इस्तेहकाम जी हालति इहा आहे त जेकॾहिं रखवाला घड़ी खन लाइ अणधुरिया थियनि त वफ़ाक़ी हुकूमत खे मौलाना फज़लुर रहमान ई हेॾे होॾे करे छॾींदो। हुकूमत खां अवाम जी बेज़ारी ऐं बददिली जी हालति इहा आहे त सरकार खे साल बि पूरो कोन थियो जो माण्हुनि गो इमरान गो जा नारा हणणु शुरू करे छॾिया। अवाम भला सरकार सां मुहबत ऐं मथस एतमाद करे बि त कीअं? जंहिं बि सरकारी मुलाज़िम जी पघार 33,334 रुपया या उनखां वधीक आहे, उहो फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू वटि 2 अगस्त ताईं पंहिंजे असासनि मुतालिक़ गोशवारा जमा कराए। ॿी सूरत में खेसि 40,000 रुपया ॾंड ऐं FIA वटि दाख़िल कयल केस खे मुंहुं ॾियणो पवंदो। अहिड़ो पैगाम मिलण खां पोइ सरकारी मुलाज़िमनि में थरथलो पइजी वियो आहे। सरकारी मुलाज़िमनि खे उनखां अॻु बि अहिड़ो ई हिकिड़ो पैगाम मिलियो हो त जेकॾहिं उन्हनि पंहिंजे पासपोर्ट में पाण खे सरकारी मुलाज़िम न लिखारायो आहे त 21 जुलाई ताईं पंहिंजो नओं पासपोर्ट ठाराए वठनि, जंहिंमें उहो इक़रार कयल हुजे त हू सरकारी मुलाज़िम आहे। ॿी सूरत में उनजे ख़िलाफ़ बि FIA वटि केस दाख़िल थींदो। हिन हुकूमत अवाम जा लाह कढी छॾिया आहिनि। मुलाज़िमनि जी जेका पघार वधाई वई आहे उहा खेनि वञी अगस्त महीने में मिलंदी, पर शयुनि जा वधायल अघ ऐं टैक्स बजट जो ऐलान थींदे ई अमल में अची विया। अवाम सरकार खे टैक्स ॾियण लाइ बि तयारु आहे, पर सुवालु इहो आहे त सरकार उन टैक्स जी रक़म खे अवामी भलाई ते ख़र्च कंदी। उन जी कहिड़ी ज़मानत आहे? तहरीक इंसाफ़ में शेख रशीद खां वठी हलीम आदिल शेख ताईं कहिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको फ़रिश्तो आहे? अहिड़ी टीम साण करे जेका हिकिड़ी ज़माने में ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ सां गॾु रही आहे। इमरान ख़ान कहिड़ो इनक़लाब करणु थो चाहे? उहो कीअं तस्लीम कजे त हाणे इहे साॻिया माण्हू नेक ऐं दरवेश बणिजी विया आहिनि? पाकिस्तान खे हिकु सगारे मुल्क तौरु दुनिया अॻियां बीहारण लाइ ज़रूरी आहे त उनखे मुआशी, समाजी, सियासी ऐं इख़लाक़ी हवाले सां सगारो बणायो वञे, जंहिं लाइ रियासत ऐं रियासती पॉलिसियुनि जी बुनियादी जोड़जक में सुधारा करणा पवंदा। सो सुवालु इहो आहे त छा असीं उन लाइ तयारु आहियूं? ख़बरनि जी दुनिया में असां हाणे पेश कयो असर इमाम जो मज़मून, जंहिंजो उनवान हो ॾेवालो निकितल समाज। ऐं हाणे प्रोग्राम में शामिलु करियूं था हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त जेको लिखियो आहे डॉक्टर अब्दुल क़दीर मेमण नौशहर फ़िरोज़ मां, जंहिंजो उनवान आहे इंतिज़ामी नाअहली जे वर चढ़ियल नौशहरो फ़िरोज़ वासियुनि जी सार लहो। सावण ऐं मोनसून जी मौसम मथां अची पहुती आहे, पर टाउन कमेटी नौशहरो फ़िरोज़ पंहिंजी रिवायती सुस्ती ऐं नाअहली सबबि सेवर लैननि ऐं नालनि जी सफ़ाई नाहे कराई। हिन वक़्तु इहा सूरत हाल आहे जो लॻभॻि शहर जा समूरा गटर नाला गंद किचिरे सां भरियल आहिनि ऐं मथां गंदो पाणी वही रहियो आहे। अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं बारिश पई त पूरे शहर जो निज़ाम डावांडोल बणिजी वेंदो। जॾहिं त अहिड़ी सूरत हाल पैदा थियण बाद टाउन इंतिज़ामिया वटि उहो ई जवाज़ हूंदो त बिजली नाहे, डीज़ल ऐं मशीन ख़राबु पियल आहे।
पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग मशीनूं नथी हलाए, खूह भरिया पिया आहिनि वग़ैरह वग़ैरह। जेकॾहिं डिस्पोज़ल मशीनूं दुरुस्त बि हुजनि, बिजली ऐं डीज़ल बि हुजे त सुवाल पैदा थो थिए त उन सूरतहाल में उहे मशीनूं त रुॻो उहो ई पाणी छिकींदियूं जेको उन्हनि खूहनि में पहुचंदो। जेकॾहिं सीवरेज लाइनूं ऐं गंदे या पाणी जा नाला ई बंदि या चोक हूंदा त उहो पाणी उन्हनि खूहनि ताईं पहुचंदो ई कोन, त बाक़ी शहर में बीठल पाणी कीअं निकिरंदो। अहिड़ी सूरतहाल जो अज़ालो असांजो लोकल गवर्नमेंट खातो करे सघंदो या ज़िले हुकूमत खे ॾोहारी सम्झी उन्हीअ खां अहिड़ी ज़हमत जो त पुछाणो वरी कहिड़ो इदारो कंदो। अहिड़ी नाअहली जी सज़ा केरु ॾींदो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त टाउन कमेटी नौशरो फ़िरोज़ अॼु खां ई हंगामी बुनियादनि ते गटर लाइननि ऐं नालनि जी सफ़ाई कराए बरसातूं पवण दौरान थींदड़ परेशानी ते ज़ाब्तो आंदो वञे। हीउ हुयो हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त जेको लिखियो डॉक्टर अब्दुल क़दीर मेमण। इन सां ई प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु अल्लाह निगहबान। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।